बट रिपोर्ट करे रहियो आहे दुर मोहम्मद मेमण। ज़िले ख़ैरपुर मीरज जी इंतिज़ामिया जे तरफ़ां मेडिकल ऐं वेटनरी कैंपुनि ते चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां दौरनि करण जो सिलसिलो जारी आहे। MNA मैडम महरीन रज़ाक भुट्टो रिपड़ी भारो रासीदेरो बंद जो दौरो कयो ऐं लॻल कैंपुनि जो जाइज़ो वरितो। उन MNA महरीन भुट्टो चयो त PP अवाम समेत ॿोॾि मुतासिरनि सां गॾु आहियूं। सिंध हुकूमत बचाव बंदन जी मज़बूती लाइ बहितरीन क़दम खंया आहिनि। कच्छे जे इलाइक़े जे माण्हुनि वाए ॿेड़ियुनि जो बंदोबस्तु कयो वियो आहे, जॾहिं त राशन टेंट ऐं मच्छरदानियुनि जी फराहमी लाइ कोशिशूं तेज़ कयूं आहिनि। जिते बि ज़रूरत पवंदी उन्हनि ताईं पहुचायूं वेंदियूं। जॾहिं त उन दौरान यूनियन काउंसिल राज़ीदेरो कच्चो जे चेयरमैन अलहरितो सियाल ॻाल्हाईंदे चयो त यूनियन काउंसिल राज़ीदेरो कच्चो में अटिकल 200 खां 250 ॻोठ मुख़्तलिफ़ हंधनि ते क़ाइमु आहिनि, जेके हिन वक़्तु पाणीअ जे वर चढ़ियल आहिनि। सिंध हुकूमत सां ज़िले हुकूमत ॿोॾि मुतासिरनि जी वाहुर ख़िदमत करण कोशान आहे ऐं रहंदी। उन मौक़े ते वेटनरी डॉक्टर फरमान अली ॼामणो ॻाल्हाईंदे चयो त असां जानवरनि जी मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि जानवरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जूं वैक्सीनूं करे रहिया आहियूं। हिन वक़्तु ताईं 14,000 जानवर खे बचाव जा टुका लॻाए चुका आहियूं ऐं मुख़्तलिफ़ निमार जानवरनि खे इलाज जी सहूलियत मुहैया करे चुका आहियूं। ॿिए तरफ़ माण्हुनि जी सहूलियत ख़ातिर मेडिकल कैंप जो सिलसिलो बि हलंदड़ आहे, जंहिंमें नंढनि वॾनि माण्हुनि ॿारनि खे इलाज ॾिनो पियो वञे, जंहिंमें मलेरिया बुखार ऐं ॿियनि बीमारियुनि जो इलाज बर वक़्तु ॾिनो पियो वञे ऐं एमरजेंसीअ वारी हालत में डिलीवरी केसनि खे बि फौरी तौर ते मुंहुं ॾिनो वेंदो, जंहिं लाइ मिडवाइफ बि मौजूदु आहे।